अदा सिंधी हाणे ॿुधो आहे वरी वफ़ाक़ सिजावल ज़िले में घारिया आबाद पियो करे। अदा जेकॾहिं वफ़ाक़ ईअं करे पियो त पोइ सिंध हुकूमत छा रुगो जलसा करण लाइ ठही वई आहे। सिजावल जो मुख्तियारकार रिपोर्ट ठाहे डीसी हवाले करे थो ऐं डीसी उहा डेटा वफ़ाक़ हवाले करे थो ऐं सिंध जो वज़ीर आला चवे थो त असांखे इन जी ख़बर ई कोन्हे। जेकॾहिं वफ़ाक़ ईअं करे सघे थो त पोइ 18वीं तरमीम जी मंज़ूरी ते क़ौम अॻियां दौल वॼाए वात फाणण जी कहिड़ी ज़रूरत हुई। तॾहिं त इन्हनि पंजी बर में वॾो कारनामो सर अंजाम ॾिनो हो त सूबा ख़ुदि मुख्तियार करे छॾियासीं। हाणे केॾांहुं वई इन्हनि जी उहा ख़ुदि मुख्तियारी। सवाल ई पैदा नथो थिए त सूबाई हुकूमत जी मंज़ूरी खां बग़ैर वफ़ाक़ सूबे जे अंदर को क़दम खणी सघे। ॿेट विकिजनि था, कारूंजर जी कटाई थिए थी, सोन जहिड़ी ज़मीन बहरिया टाउन खे नीलाम करे ॾिनी वञे थी। छा इहो सभु वफ़ाक़ कयो आहे? ज़ुल्म त ॾिसो, सिजावल ज़िले जो पाणी बंदि करे लखें एकड़ ज़मीन समुंड जे हवाले करे छॾूं। बाक़ी जेको टुकर बचियो आहे उते वरी कश्मीरी आबाद पिया कनि। सदियुनि खां रहंदड़ हिते जा माण्हू कहिड़ियूं तकलीफ़ूं बर्दाश्त करे रहिया आहिनि, उन त सोचणु कॾहिं ज़रूरी न सम्झियो आहे। बसि पंहिंजा मफ़ाद साम्हूं रखी माण्हुनि जे अहसासनि ते सियासत कई आहे। पर अदा घारिया आबाद करण में इन्हनि जो कहिड़ो फ़ाइदो आहे? ॾिसो अदा, वक़्त सां गॾु मक़ामी माण्हू हक़ीक़त खे सम्झी वेंदा आहिनि। उन्हनि खे इहा ख़बर पइजी वेंदी आहे त सियासत जी आड़ में उन्हनि सां छा पियो थिए ऐं इहा सियासतदाननि खे बि ख़बर हूंदी आहे त माण्हू हाणे उन्हनि खां भाॻी थी विया आहिनि। इन करे उन्हनि जी नज़र अहिड़ियुनि मज़लूम क़ौमनि ते हूंदी आहे जंहिं ते हू अहसान करे मुल्क में आबाद करे वोट हासिल करे सघनि। ॿियो त पनाहगीरनि जे कैंपनि जे एवज़ ठीक ठाक इमदाद हासिल करे पंहिंजा पेट बि भरिया वेंदा आहिनि। मफ़ाद हासिल करण जो सभ खां आसान तरीक़ो इहो आहे त मक़ामी क़ौम खे अक़लियत में तब्दील करे छॾियो। बज़ाहिर त मुसलमानियत जो लालीपाप ॾेई गैरत खे थधो कयो वेंदो आहे, पर हक़ीक़त में इहो सॼो चकर मफ़ाद जो ई हूंदो आहे। सियासत उहा कुती शइ आहे जेका ज़मज़म खे बि ज़हर करे छॾे। ही धरती, ही क़ौम त कुझु बि न आहे। बंगाली, बर्मी, यमनी, अफ़गानी, अलाए किथां किथां जूं क़ौमूं खणी असांजे मथे में हयूं अथनि। हाणे छा उहे वापसि वेंदा? मुश्किल वक़्त में क़ौमूं ॿियनि मुल्कनि में पनाह वठंदियूं आहिनि ऐं मुल्क बिल्कुलु पनाह ॾींदा आहिनि, पर उन्हनि जी हैसियत पनाहगीरनि वारी हूंदी आहे। वक़्तु अचण ते मुआहदे तहत उन्हनि पनाहगीरनि खे वापसि पंहिंजे मुल्क मोकिलियो वेंदो आहे। असां त दुनिया जी लोध पाली आहे। का हिकु क़ौम अहिड़ी ॿुधायो जंहिं हिते पनाह वरिती हुजे ऐं वक़्तु अचण ते वापसि पंहिंजे मुल्क वई हुजे। हमेशह असांजे अबोझ माण्हुनि अॻियां मज़हब जी मुरली वॼाए ज़हननि खे मस्त करे पंहिंजा मफ़ाद हासिल कया विया आहिनि। कश्मीरियुनि सां हमदर्दी आहे, असां क़दर कयूं था उन्हनि जी जदोजहद जो, पंहिंजो भाउ सम्झूं था, पर उहो तॾहिं जॾहिं हू पंहिंजी धरती ते रही हक़ जी वेड़ कनि। असांजी धरती ते आबाद थी असांजा हक़ मारे असांजा भाउ नथा थी सघनि। पर अदा मुसलमान सभु पाण में भाइर आहियूं, कहिड़ो फ़र्क़ु थो पवे जेकॾहिं कंहिं मज़लूम जे कमु अची वियासीं? अदा मूं चयो न, सिर्फ़ु मुसलमान न बल्कि दुनिया जो हर उहो इंसान असांजो भाउ आहे जेको पंहिंजी धरती ते रही हक़ जी ॻाल्हि करे थो। इहे ॻाल्हियूं चवण में त सुठियूं लॻनि थियूं, पर हक़ीक़त इन्हनि खां मुख़्तलिफ़ आहे। अॼु सॻो भाउ बि भाउ जो कोन्हे, सो वरी मुसलमान जो भाउ थी वियो। ख़याली दुनिया मां निकिरी अचो। जेकॾहिं सभु मुसलमान पाण में भाइर आहिनि त पोइ इरशाद रांझाणी खे बेदर्दी सां क़त्ल कंदड़ रहीम शाह बि असांजो भाउ, शहीद बशीर खान कुरैशी खे ज़हर ॾींदड़ उहो मुनाफ़िक बि असांजो भाउ आहे, मीर मुर्तज़ा भुट्टो जो सीनो गोलियुनि सां छली कंदड़ उहे पुलिस जा दलाल बि असांजा भाइर आहिनि, बेनज़ीर भुट्टो खे शहीद कंदड़ उहो ख़ुदकुश बमबार बि असांजो भाउ। जेकॾहिं ईअं आहे त पोइ असांखे चिचड़ियल लाश ॾींदड़, असांजे न्याणियुनि खे कारी करार ॾींदड़, हक़नि ते कब्ज़ा कंदड़, मासूम नींगरियुनि सां ॾढाई करे उन्हनि जे सलवारनि सां उन्हनि खे फाही ॾींदड़ बि असांजा भाइर आहिनि। जेकॾहिं सभु मुसलमान पाण में भाइर आहिनि त पोइ उन्हनि खे सऊदी अरब वारा छो न वाराइनि? दुबई में वञी पनाह वठनि या तुर्की वञी यूरोप में पंहिंजी क़िस्मत आज़माइनि। उन्हनि खे त मुसलमाननि जी का फ़िक्र ई कोन्हे। असांजे हुक्मराननि खे उन्हनि जो ॾुख खायो थो वञे ऐं असां में एतिरी बि अक़ल कोन्हे जो ही सोचे सघूं त असांजा हुक्मरान जेकी निमाज़ जो वक़्तु बि कोन पढ़नि, उन्हनि खे हमेशह अहिड़ी कंडीशन में इस्लाम कीअं यादि अचो वञे। ऐं जेकॾहिं वाक़ई दिलि में एतिरो अहसासु आहे त पोइ हिते जे माण्हुनि लाइ अॼु ॾींहं ताईं इन्हनि छा कयो आहे? इन्हनि खे दुनिया जा ज़ुल्म त ॾिसण में अचनि था, पर हिते जी तबाही नज़र कोन थी अचे। असांजा माण्हू बुख, बदहाली, बेरोज़गारी, दुनिया जे हर ज़ुल्म खे मोह ॾेई रहिया आहिनि। इहो ॾिसण लाइ इन्हनि खे नांग थो खाए। बाक़ी शलन कश्मीर में का हड़ताल थिए, मीडिया ते अची दाहूं ईअं कंदा त असांजी हुई बसि मानी जो वक़्तु विच में अची वियो। वोटर लिस्ट वधाइण जे चकर में बुख न वधायो। जिते अॻु में ई हालतूं बीमार हुजनि उते ज़हर विकिणण जी कहिड़ी ज़रूरत? अॼु सिजावल में पनाहगीर ईंदा, सुभाणे कार्ड ठहंदा, परीं डोमिसाइल ठाराए असांजी रोज़ी ते लत ॾींदा। इन में का उणी बि कोन्हे। माज़ी खे ॾिसी वठो, हर ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। ॿियो त सिजावल ज़िले खे इन्हनि ॾिनो छा आहे जो वरी ही धण बि हिते पिया आबाद कनि? हिते जेकी अॻु में आबाद आहिनि उहे अॼु वेठा आहिनि, बाक़ी कश्मीरी रहिजी विया। असांखे का ज़रूरत कोन्हे पंहिंजी धरती धारियुनि सां वंड करण जी। एतिरो ई ख़्यालु आहे त वञी KPK या पंजाब में आबाद कयो। दुनिया जी तारीख़ ॿुधाए थी त जॾहिं बि पनाहगीरनि किथे पनाह वरिती आहे, आख़िर में पनाह ॾींदड़ लाइ तबाही आंदी आहे। इसराइली बि पनाहगीर ई हुआ। अॼु फ़लस्तीनियुनि खां पुछो त धरती जो मुल्ह छा हूंदो आहे। अमेरिका जे रेड इंडियंस खां पुछो त जॾहिं अखियुनि
अॻियां धरती दूर थींदी वञे त एहसासनि खे मौत कीअं ईंदो आहे। या कीन्या जी दादाब कैंप में सोमाली पनाह गिरियुनि खां पुछो त पंहिंजी धरती तां तड़ियल ज़िंदगी कीअं हूंदी आहे। सिंध खे यतीम खानो बणाए क़ौम खे यतीम कयो पियो वञे। अञा बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे त 90 वारे ॾहाके ते हिकु नज़र विझो, असांजे नियाणियुनि जा कटियल जिस्म ऐं बोरियुनि में बंद लाशनि जा नक्श चिटा नज़र ईंदा। ख़तम कयो अहिड़ी ख़ामोशी जेका नस्ल विञाए, ख़तम कयो अहिड़ी गुलामी जेका हर वक़्तु रुआरे। वॾेरनि भुतारनि जी चमचागिरी करे टके जी नौकरी हासिल करे पंहिंजो पेट त पाले सघो था, पर पंहिंजी औलाद खे महरूमनि जी ज़िल्लत खां नथा बचाए सघो। इन करे चऊं था तालीम ज़रूरी आहे। ज़रूरी नाहे PhD करे बाज़ार में ॿाहिरि हणी हलो, बसि पंहिंजी धरती मुताबिक़ मुतालो कयो, पंहिंजी तारीख़ पढ़ो, पंहिंजा हक़ सुञाणो, क़ौमनि जा सवाल पढ़ो, उन्हनि जा सबब पढ़ो, ज़िंदगी खे सुञाणो, पंहिंजो मयार सुञाणो, आज़ादी जी क़ीमत सुञाणे गुलामी ते लानत विझो। ही धरती असांजी माउ आहे, असांजी गैरत, असांजो ईमान, असांजो अक़ीदो आहे। कीअं था बर्दाश्त करे सघो त पंहिंजी माउ मथां धारियनि जी यलगार हुजे। इन धरती असांखे सदियुनि जी तारीख़ ॾिनी, क़ौम जो दर्जो ॾिनो, दुनिया में हिकु नालो ॾिनो। लुटींदड़ हज़ार आया पर धरती कॾहिं बि पंहिंजी झोली ख़ाली न कई। सदाई असांखे हंज में रखी मुस्तक़बिल में उर्ज मारण जा उत्साह ॾींदी रही, पर अफ़सोस असां कॾहिं बि ज़हन में क़ौम वारी सोच न रखी। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त हुक्मरान हमेशह आवाम जे रवैयनि ते हुक्मरानी कंदा आहिनि। अॼु जेकॾहिं हुक्मराननि जा अमल असांजे ख़िलाफ़ आहिनि त इन जो सबबु असांजी निंड, ख़ामोशी ऐं पाण में इख़्तिलाफ़ आहिनि। जेकॾहिं सुजाग थी वञूं, हक़ीक़तनि खे सम्झी वञूं त इन्हनि जी कहिड़ी मजाल जो करोड़नि जी तादाद जे ख़िलाफ़ वञी सघनि। दादा असीं छा था करे सघूं? हुकूमत त ॾाढी आहे न। अदा हुकूमत ॾाढी कोन्हे, पाण कमज़ोर आहियूं। जिते मामूली वॾेरो ॻोठ जे हज़ारनि माण्हुनि ते हुक्मरानी कंदो हुजे, उते सोच इहा ई हूंदी। यादि रखो त जिस्मानी गुलामी जिस्म गारे थी ऐं ज़हनी गुलामी सोच खारे थी। असां पंहिंजी गैरत, पंहिंजी अज़मत खां वाक़िफ़ ई न आहियूं। पंहिंजी अहलियत खे विञाए छॾियो आहे। सोचण वारी सग मदोश थी वई आहे। इन करे असांखे सही ग़लत जी सुञाणप ई न रही आहे। हिते नसवार विकिरण वारा ज़मीननि जा मालिक थी विया। बसनि था चंदो पीनी मस्जिदूं ठाराइण वारा मस्जिदनि जे पासे में कॉलोनियूं आबाद करे धारियुनि खे आबाद करे विया। ऐं असां वात फाड़ियो कॾहिं होटलनि ते वेठा आहियूं त कॾहिं दोस्तनि सां गॾु मेला घुमूं पिया। कुकड़ कच्छ में खणण सां इज़त नाहे वधंदी ऐं नई हरू भरू झेड़ा करण सां मान वधंदो आहे। असीं उहा क़ौम आहियूं जेकॾहिं आज़ादी सिर्फ़ 200 रुपए में बाज़ार में विकिरो थी विया, तॾहिं बि इहो चई रहिजी वञूं आहे त कमु सभिनि जो आहे, आऊं छो पैसा भरियां। असांजी ज़िंदगी में सभ खां वॾो इनकलाब इहो आयो आहे त पहिरीं होटलनि ते वेही फिल्मूं ॾिसी वक़्तु विञाईंदा हुआसीं। हाणे फेसबुक ते हिक ॿिए खे पंहिंजा फोटू ॾेखारे लाइक वठी फ़ख़्रु महसूस कयूं था। कुझु गैरतमंद सिंधी आहिनि जेकी जुरत करे सच लिखनि था। इहो बि सही, घटि में घटि सच त लिखनि था। असांजा पाण में ई बहस कोन था पुटनि। धरती छा बचाईंदासीं? हिते हर को फिलासफर, हर को आलम कोई ग़लती तस्लीम करण जी गुंजाइश ई नथी बचे। केरु त हुजे जेको पाण खे घटि सम्झी ही ग़लती महसूस करे त असां जदीद दौर जे तक़ाज़ाउनि अॻियां हिकु टके जेतिरी औकात रखूं था। आज़ादी जा नारा हणी गुलामी खे भाकर विझी जीऊं था। केरु त हुजे जेको ही तस्लीम करे त असांखे अक़ल ऐं शौर खां चिड़ ईंदी आहे। गैरत जो नालो बसि दिलि खे वणे थो, बाक़ी हक़ीक़त में गैरत एतिरी आहे जो असांजो 80 सालनि जूं पोड़ियूं बि इनकम सपोर्ट जा पैसा वठण लाइ कतार में बीठल हूंदियूं आहिनि ऐं असां पींघे में वेही छापर वटे तब्दीली जो इंतज़ार कयूं था। कुल्हे ते अजरक निराट ते टोपी रखी, हथ में कुहाड़ी झले, मुछनि खे वट ॾियण वारा। घर जी औरत खे कारी करे मारण में त महारत रखो था। धरती खे बचाइण लाइ छा धीअर जनम वठी ईंदा? ॾुख थींदो आहे जॾहिं हिकु पासे धरती जी नीलामी लाइ बाज़ार गरम हुजे ऐं ॿिए पासे असांजे माण्हुनि खे इहा ख़बर ई न हुजे। असीं सम्झूं था त जीअं वक़्तु हले पियो सदाई ईअं हलंदो रहंदो, पर वक़्तु बेरहम आहे दोस्तो। वफ़ा न अॼु कई न सुभाणे कंदो। पंहिंजी सग खे सगारो कयो, न त मोट में ज़िलत जा उहे तूफ़ान ईंदा जेकी तव्हांजूं झोपड़ियूं बि उॾाए खणी वेंदा। धरती जी मालिकी कयो, धारियुनि जी आबादगारी ख़िलाफ़ हिकु थी वञो। जेकॾहिं अञा बि निंड में ख्वाब ॾिसी ख़्यालनि में सुरूर मारींदा रहिया त उहो ॾींहुं परे कोन्हे जॾहिं असां पंजनि ई ॻोठनि में गैर थी वणनि हेठां कांब हणियो वेठा हूंदासीं। अमल जी हिकु ख़ासियत इहा आहे, जेकॾहिं वक़्त ते न कयो वञे त पोइ उनजो वजूद का माना नथो रखे। दुख त वरसे में मिलिया सो वसायूं वेठा, पर धरती खां महरूमी सभु कुझु तबाह करे छॾींदी। हुक्मराननि मां कॾहिं बि उमीद न रखिजो। तारीख़ गवाह त कॾहिं बि इन्हनि मां सिंध खे फ़ाइदो कोन पहुतो। बकौल आकाश अंसारी, ही बगड़ दरिंदा, ही ॼातल सुञातल, ही अखलाक तहज़ीब ऐं रिश्तनि जा कातिल। सो ही था वफ़ा कनि क़ौम थी मौजू माणे। चंद लीडर हुया जिन पंहिंजो हक़ अदा करे शहादत जो दर्जो माणियो, बाक़ी त सभु पेट जा पुॼारी दौलत जा दीवाना आहिनि। इंतज़ार में ज़माना गुज़रिया, मोट मिली हुजे त भली कयो, पर इन इंतज़ार अॼु ॾींहुं ताईं सिर्फ़ महरूमनि जा सूर ॾिना। तकलीफ़ूं बर्दाश्त कयो था, ज़ुल्म सहो था, गुलामी में ज़िंदगी बसर कयो था। हैरत आहे पोइ बि ख़ौफ़ खे दिलि में रखो था। सुखनि में ज़िंदगी अज़ीज़ हूंदी आहे, गमनि में त हयाती अज़ाब लॻंदी आहे। कहिड़ा सुख आहिनि तव्हांखे जो अञा बि मौत जे डपु तव्हांखे घर ताईं महदूद करे छॾियो आहे। यादि रखो त जेकॾहिं अॼु न उथंदा त सुभाणे उथी बि न सघंदा। वक़्त जो शर्ती इहो आहे त गॾु हलो, जे रहिजी विया त लताड़जी वेंदा।